अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है हुडो थी हुडीअ। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, किस्त 48, बाब 6। मोहब्बत जे महराण मां जे मुला चाश चखें त कंज कदूरी काफ़िया पढ़ी कीन लखें। रहल सब सटें मुला मस्जिद कुंड में सचल। मज़हबी जलसन वाइज़न ऐं चंद आलमन जो मथे किसो अची चुको आहे। उन जे सिलसिले में दिलि घुरे थी त जेकर ज़िक्र हेठि आयल दौर में सिंध अंदरि जेके मज़हबी तहरीकूं हुयूं उन्हनि जो बि थोरो घणो अहवालु आणे छॾिजे त ग़ैर मौज़ून ऐं नामुनासिब न थींदो। कंहिं शाइर चयो आहे, हुस्न जज़्बाती है और इश्क ख़राब बाती है, बात से बात निकलते ही चली आती है। सो तंहिं वांगुरु दास्तान मां दास्तान, किसे मां किसो, तुक सां तुक पई मिलंदी अचे ऐं ॻाल्हि मां ॻाल्हि मिड़ई पई निकिरंदी अचे। ॾिसूं किसो किथे थो वञी दंग करे। सिंध में असुल त मज़हबी झगड़ा हुआ ई कोन। अक़ाइदनि जा इख़्तिलाफ़ अलबत हुआ, लेकिन सभिनी खे दिलि में, को कंहिंजे पुठियां कोन, कंहिंखे कान पई हुई जो ॿिए जे अक़ीदनि ते हमला करे, मनाज़रनि जा मैदान खड़ा करे ऐं मज़हबी मुनाकिशनि ऐं मुबाहिसनि जी बाज़ार गरम करे। सिंध जा टालपुर हाकिम ख़ुदि शिया हुआ, लेकिन कॾहिं हिननि पंहिंजे अक़ीदनि जी इशाहत कान कई। ज़ोर ज़बरदस्ती, तअसुब ऐं तंगदिली असुल कान। हर को रियां खयां सभिनी जी भाइपी ऐं बिरादरी। असां वटि मज़हब मुआश जो ज़रियो कोन हो ऐं न असां उनखे बाज़ार जो वखर सम्झी दुकान सिंगारिया हुआ। असां उनखे दुनिया ऐं आक़िबत जो वसीलो ॼातो हो ऐं उनखे उन्हीअ लाइ सीने सां लायूं वतियासीं त उन्हीअ जे ज़रिए असांजी हीअ दुनिया बि सुधरंदी ऐं आख़िरी दुनिया जो बि ओजर थींदो। असांजो मज़हब सादो, सादियूं उन जूं ॻाल्हियूं, न वकड़ न वर ऐं न पेच ऐं नुक़्तो, फंद न फेर, न सौ बुत न सौ ख़ुदा, हिकु ख़ुदा हिकु रसूल, बसि थियो भलो। वधि में वधि त मामूली मसइला मसाइल या अलाह ऐं रसूल जी वाखाण। तंहिं लाइ सुबुह खां शाम ताईं असांजे आलिमनि सॻोरनि जी मजलिस ई खोड़ हुई। संदन सॼी उथी वेठी काल अल्लाह व काल रसूल हुई। पोइ छाजा झगड़ा, छाजा मनाज़रा, छाजा वेर ऐं छाजा वढ। हर को पंहिंजे हाल ते मस्तु, हर को पंहिंजे काल ते क़ाइमु। असां वटि गुज़िरियल सदीअ में जे आख़िर में हिंदुस्तान जी मज़हबी तहरीकुनि ऐं मज़हबी गिरोहबंदियुनि जो असरु पियो, वरना उन खां अॻु हू हमेशह सिंध जे इल्मी असर हेठि रहिया। हदीस जी सनद जा जेके बि सिलसिला हिंदुस्तान जे अंदरि मौजूदु आहिनि, चाहे शाह वलीउल्लाह हुजे, चाहे सिद्दीक़ हसन ख़ान हुजे, सभिनी जे सिलसिले में जेका मुख्य कड़ी हूंदी उन ते ज़रूरु कंहिं न कंहिं सिंधी आलिम जो ठपो लॻल हूंदो। पोइ अबुल हसन कबीर हुजे, चाहे सगीर मोहम्मद हयात हुजे, चाहे अब्दुल्ला ऐं रहमतुल्लाह, बहरहाल को न को सिंधी लाज़मन मौजूदु हूंदो। अंग्रेज़नि पंहिंजे तसलुत बाद जॾहिं ॼाणी वाणी हिंदुस्तान जी मुस्लमाननि सां गॾु असां सिंधी मुस्लमाननि खे बि ज़बून रखणु घुरियो, तॾहिं जिते असां वटां सरवत वई, इक़बाल मंदी वई, मुल्क ऐं मुल्क जी वाॻ वई, उते असांजे घरनि मां, असांजे ओताकुनि मां, असांजे मदरसनि ऐं असांजे मस्जिदनि मां इल्म जी रोशनी बि उझामी वई। इक़्तिसादी तरह हिकु करायई असां ते हिंदूअ जो कब्ज़ो ऐं उन्हनि पंजाबियुनि जो जेके साणसि वफ़ादार हुआ ऐं संदसि फ़ौज जी ज़ीनत ज़ेब ऐं ज़ीनत हुआ। ॿियो सॼी क़ौम खे कड़े छॾियईं। उन्हनि ॻाणू नवाबनि, जागीरदारनि ऐं ज़मींदारनि जी ग़ुलामीअ में, जन खे हिन सिंध में बेअंदाज़ ज़मीन ॾेई ख़ुदा जी धरतीअ जो कर्दगार करे छॾियो हो। जॾहिं उहे सभई अकूबतूं असां सां थियूं, तॾहिं उन्हनि जे नतीजनि तौरु जेके शोगाफ़ा निकिता, उन्हनि मां हिकु उहो बि थियो जो असां मां मज़हब जो सचो रूह फोत थी वियो ऐं असांजा अक़ीदा ईअं तज़लज़ुल में अची विया जीअं हवा जे झूटे ते वण जूं कमज़ोर शाखूं पयूं हेॾे होॾे लोॾा खाइनि ऐं किथे बि हिकु हंधि ते पाण झले न सघनि। ऐं इन अहिड़ी हालति में असां ते सियासी हुजे ख़्वा मज़हबी, हर उन तहरीक जो असरु थियणु लॻो जेका हिंदुस्तान अंदरि या पंजाब अंदरि शुरू थी। उहे तहरीकूं अफ़रादनि कहिड़नि ज़ाती या इज्तमाही मक़सदनि हासिलु करण लाइ खड़ियूं कयूं। उन्हनि जे तह में क़ौमी गर्ज़ गायत हुआ या इनफ़रादी ख़ुदि गर्ज़ियूं। अहिड़े कंहिं बि नुक़्ते ते सोचण ऐं ग़ौर करण खां सवाइ असां पंहिंजी ॾाढ़ी ॿियनि जे हथ में ॾेई छॾीसीं। असांखे फ़ाइदो को जुज़वी थियो, लेकिन नुक़सानु उहो पहुतो जो असां पंहिंजे क़ौमी इनफ़रादियत या क़ौमी वक़ार जेको हिन वक़्त ताईं जुदागाना क़ाइमु रखियो ते आयासीं, तंहिंखे ॿियनि में जज़ब करे पंहिंजी असलियत विञाए वेठासीं ऐं असां मां ख़ुदि शनासीअ वारो जज़्बो ख़तमु थी वियो। उन्हनि ग़लतियुनि जा नतीजा असां अॼु ताईं पिया भोॻियूं ऐं ख़बर न आहे त अञा अॻिते केतिरी लोड़ लोड़ींदासीं। गदर खां पोइ जॾहिं हिंदुस्तानी मुस्लमान ते ज़वाल आयो,
ऐं उन जा बि अफ़ाल बिगड़िया। तॾहिं हिन वांदिकाईअ जे विरूं ख़ातिर मज़हब सां रांदि खेॾी, पंहिंजो रूह रिझाइणु शुरू कयो। सुन्नी वहाबी, मुक़लद ग़ैर मुक़लद, शिया सुन्नी, तबरा ऐं मदह सहाबा, देवबंदी, बरेलवी, अहले क़ुरान ऐं अहले हदीस, उलमाए किराम ऐं उलमाए सू, इहे हुआ उहे फितना जेके हिंदुस्तान जे ज़वाल पज़ीर मुस्लमान शुरू कया हुआ दिलि विंदराइण ख़ातिर। लेकिन उन मां एॾो ममण मतो ऐं एतिरो खुलम भरियो जो उन जी बाहि अंदरि सारो हिंदुस्तान वकोड़जी वियो। घर घर, मोहल्ले मोहल्ले, शहर शहर ऐं सूबे सूबे में हसद, बुग़्ज़, अनाद पैदा थियो ऐं मनाज़रा ऐं मुनाकिशा खड़ा थी विया। वहाबी अक़ीदा नजद जे हिकु आलिम मोहम्मद अब्दुल वहाब जी निस्बत सबबु आहिनि। उहो बुज़ुर्ग असांजे सिंधी आलिम हज़रत शेख मोहम्मद हयात मुहदिस सिंधी मदनीअ जो शागिर्दु हो। उन्हनि तहरीकुनि जा वॾा मर्कज़ हुआ बरेली, देवबंद, सहारनपुर, थाना भून, लखनऊ ऐं अमृतसर। बरेलीअ जो मौलवी अहमद रज़ा ख़ान, देवबंद जो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी ऐं संदसि हम मुशरब, थाना भून जो मौलाना मोहम्मद अशरफ अली साहब, सहारनपुर जा के आलिम सगोरा ऐं लखनऊ जा फरंगी मोहल्ले बुज़ुर्ग ऐं उतां जा सुन्नी शिया ऐं अमृतसर जो मौलाना सनाउल्ला जंहिंजी अख़बार हुई अल हदीस ऐं जंहिंजा हम अक़ीदा हुआ मौलाना दाऊद गज़नवी ऐं मौलवी इस्माइल गज़नवी वारा। उहे सभु बुज़ुर्ग पंहिंजी पंहिंजी जाइ ते लख लहंदा हुआ, लेकिन वॾो ॿारनि बरेलीअ जे आलिमनि ॿारे छॾियो हो। कुफर साज़ीअ जे कारखाने मां थोरी घणी ॻाल्हि ते ठक कुफर जी फतवा कंहिं कुछो नाहे ऐं काफ़र थियो नाहे। उन कुफर साज़ीअ जो दाइरो हिंदुस्तान खां निकिरी नजद जे सरज़मीन ताईं बि वञी पहुतो हो। जीअरनि ते त झलूं रहियूं, लेकिन मुंहनि खे बि क़बर में आराम सां सुम्हणु कोन थिए ॾिनऊं। उन ई क़िस्म जे बुज़ुर्गनि राह रबानी वरिती, वरना अॻियनि पोयनि खे काफ़र बणाए बि रहना। मौलाना अशरफ अली सूफ़ी माण्हू हो, तंहिं ज़्यादा तवजो पीर मुरीदियत ते रखियो। अहिड़ीअ तरह मौलाना मरहूम कासिम नानेतवी देवबंद जो मदरसो क़ाइमु करे पंहिंजे मुशरब जो प्रचार शुरू कयो। अलबत मौलवी सनाउल्ला अमृतसरी भड़ हो। अख़बार अल हदीस, चौपड़ियुनि, ख़्वाह मंज़रनि ऐं मुजादिलनि जे ज़रिए हिन वाह जो पंहिंजे अक़ीदनि जी बाज़ार गरम रखी ऐं वाह जो हिन बरेलविन यानी मुक़लदनि जा छोॾा लाथा। सॼी ज़िंदगी उन ई धंधे में ख़तमु कयाई। पीर परस्ती, क़बर परस्ती, ॿी माना में जेका बुत परस्ती हिंदी मुस्लमाननि में तनज़ुल खां पोइ ज़हनी पस्तीअ थियण करे ऐं संदसि रूहानी सेहतमंदी ख़तमु थियण सबबु पैदा थी हुई, उनखे ख़तमु करण में हिन वॾो जिहाद कयो। जिस्मानी सेहत खां रूहानी सेहत तनज़ुल पज़ीर क़ौम में कान थींदी आहे। वहम, विश्वास, बुज़दिली ऐं ख़ौफ़ ईमानी क़ुवत ऐं सही अक़ीदे खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। पोइ जीअं लाइलाज बीमार पियो वेझे तबीब पुछाईंदो आहे, तीअं मथे क़िस्म जो इंसान बि वतंदो आहे दुआऊं तावीज़ वठंदो, हथ ॾेखारींदो ऐं क़िस्मत पुछंदो, क़बरुनि ते सुखाऊं बासींदो ऐं पीर पुछाईंदो, करामतूं जाचींदो ऐं वली ॻोल्हींदो। जॾहिं ओज ऐं इक़बाल हूंदो आहे, उन वक़्तु जिस्मानी क़ुवत बि क़ाइमु त ईमानी सिहत बि सालिम। उन वक़्तु पंहिंजी तक़दीर पंहिंजे हथनि में हूंदी आहे। तॾहिं मोमिन जो भरोसो हिकु ख़ुदा ते ऐं ॿियो पंहिंजी क़ुवत बाज़ू ते हूंदो आहे। ख़ुदा मथसि रहमत करे ऐं खेसि जज़ाए ख़ैरु ॾिए। अहिड़े मोमिन जो अमृतसर में पैदा थियणु वाक़ई हिकु मौजज़ो हो। जॾहिं हिंदुस्तान में उन ई क़िस्म जा मज़हबी इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं चइनी तरफ़नि खां मौलवी मोराणा उथी खड़ा थिया, उन वक़्तु मज़हब जिते फ़साद ऐं बुग़्ज़ अनाद जो सबबु बणियो, उते मुआश पैदा करण जो ज़रियो बि पैदा थी पियो। चंदा चोरियूं, नज़र न्याज़, ख़र्च पखा, किराया राह ख़र्च, जलसा जुलूस, मनाज़रा ऐं मुबाहिसा, मतिलबु त सवें रस्ता पैसनि पैदा करण जा खुली पिया ऐं कन लाइ त मज़हब असुल मुस्तक़िल तरह ज़रियो आमदनी जो बणिजी पियो। ऐं हुननि वाह जो जावा करे पंहिंजी ज़िंदगी ठठ सां गुज़ारी। संदन उहो ठठ ठांगर हक़ीक़त में अबोज अवाम जी जहालत ऐं हिमाकत ते हिकु मस्ख़री, हिकु तंज़ ऐं हिकु तमस्ख़ुर हो। पर अफ़सोस जो उनखे को परूड़े कोन सघियो। सिंध में हिंदुस्तान में पैदा थियल उन्हनि तहरीकुनि मां की क़दुरु मुतासिर थी, जंहिंजा ॿ सबब हुआ। हिंदुस्तानी अख़बारुनि जो मुतालियो, देवबंद मां पढ़ी आयल शागिर्द। तंहिं हूंदे बि सुन्नी शियनि जो तनाज़ो हिते कोन हो, न तबरो न मदह सहाबा,
जॾहिं लखनऊ में मुस्लमाननि हिक ॿिए जा गिरेबान छियूं छियूं कया उन वक़्तु बि हिते को असरु कोन थियो, बल्कि उन ज़माने में बि सिंध अंदरि सुनी ख़्वा शिया भाकुर विझूं गॾु घुमंदा वरिता। हिते सुनियुनि हमेशह शीयनि सां हिकु जहिड़ो सुलूक पे कयो आहे। ॿई धुरियूं खंडु खीर पे रहियूं आहिनि, बल्कि ताज़ियनि जे जुलूस वारे जलवे में जेके रंगीनियूं हूंदियूं हुयूं उन्हनि में सुनी नौजवान बि बराबरि जा भाङे भाई वारा रहिया। कुफर बाज़ी ऐं कुफर साज़ी बि हिते कान हुई ऐं न उलमाए किराम हिक ॿिए जी रिश मुबारकुनि में हथ विझूं वेठा हुआ। अक़ीदनि जे इख़्तिलाफ़ हिते एतिरो ममण कोन मचायो जो उन में सॼी सिंध सलाहड़िजी वञे। थोरो घणो इख़्तिलाफ़ उहो बि मक़ामी दाइरे खां ॿाहिरि असुलु न निकिरंदो। हितां जा आलम सगोरा कि हरू भरू सभई असहाबी बि कोन हुआ। मंझंदि हम पेशगीअ जो हसद तंहिं करे ज़ाती ज़िद ज़रूरु हो, लेकिन उहो न बरमला थियो न पधर पियो। शान इल्म जो हर हालत में हो क़ाइमु रखंदा शान इल्म जो हर हालत में हू क़ाइमु रखंदा आया, चाहे उन करे पंहिंजे नफ़्स ते हिननि खे केतिरो बि ज़ाब्तो करिणो पियो। हिते थोरो घणो सुनियुनि ऐं वहाबियुनि जो चलतो थियो, जंहिंखे हिकु त सिंध जे पीर परस्ती ऐं पीरनि सजादनि जे बदअमालीअ वधण जो वजु ॾिनो ऐं ॿियो चंद उन्हनि शागिर्दनि जेके देवबंद मां पगूं ॿधी मोटी माॻे आया हुआ। लेकिन उहो हंगामो बि घणे ताईं हली कोन सघियो। थोरे घणे तूं छा थी, तंहिंखां पोइ हर को ठरी वेही रहियो। अवाम दिलचस्पी कान वरिती। संदन पुठी जो कंहिं न ठपी, अज़न सवाइ चंदे चोरीअ जो बि उमेद आसिरो जो असुलु कोन रहियो। सुन्नी वहाबियुनि जे इख़्तिलाफ़ जा फ़क़ति ॿ मुज़हिका अंगेज़ वाक़िया मूंखे यादि आहिनि, जन जी हैसियत लतीफ़े खां मथे कान आहे ऐं हिते बयानु करणु मंझां मुंहिंजो मतिलबु बि उहो आहे त यकी ख़ुश्क मज़मून खां पोइ उन्हनि खे ॿुधी तबियत में थोरी घणी शुगुफ़्तगी पैदा थिए, जीअं अॻिते वरी ताज़ा तवाना थी विख वधायूं। सिंध ज़मींदार में नज़र अली ख़ान ऐं मां चांवरनि जे मथां हुरबे पालक जी ख़ुदि साख़्ती भाॼी परटे वेठे गिरहनि खे ॾिठो त ओचितो हुल थी वियो। दिलि खे जेका मानी न वणे उन जे लाइ उहो अखर कतब आणिबो आहे। ॾिठे जूं ॿ मानाऊं आहिनि, उगिरणु ॻिहणु या उहा सोढ़ी जाइ जितां को माण्हू लंघी ॿिए तरफ़ वञे। मसलन को ॻिठो मिले त ॿाहिरि निकिरो। तुम काफ़र हो, तुम काफ़र इब्ने काफ़र हो, तुम्हारी 7 पुश्तें काफ़र हैं, तुम्हारी पुश्तें मुलहद ज़ंदीक और काफ़र हैं। दर खोले जो ॾिसूं त मदरसा बोर्डिंग हाउस ऐं प्रेस जे दीवार विच में जेको रस्तो हो उन ते आलीशान इस्लामी जलसो आहे। 2 आलम सगोरा हिक ई स्टेज ते चढ़िया बीठा, हिक ॿिए खे काफ़र मुलहद ऐं ज़ंदीक सॾनि। मंझान हिकु मौलवी अब्दुल्ला पंजाबी गाम हाथी वारी मस्जिद जो पेश इमाम ऐं अक़ीदनि जो कटर वहाबी, ऐं ॿियो हो हाफ़िज़ मौलाना मौलवी मोहम्मद हबीबुल्ला। हुआ ॿई आलिम कोन, पर सखर जे दर्जनि ॿिन्हिनि खे पुछ ॿधी महरी कयो। पहिरियों साहिबु सिके साज़ीअ में पंजाब अंदरि जेल काटे मुल्क छॾे अची सखर जे गाम हाथी वारी मस्जिद जो पेश इमाम थियो, जेका सखर जे पंजाबी पुलिस वारनि चंदा करे ठहिराई हुई ऐं अॼु ताईं मौजूदु आहे। ॿियो असुलु त हो वेठल चक भरकण जो जे भिक जो ऐं निज सिंधी सालनि पुॼाण, लेकिन ओचितो घर खां निकिरी कंहिं साॻे बहाने वञी मिस्र पहुतो। उते ग़ालिबन हबीबुल्ला बणियो। जॾहिं सालनि पुॼाणा मोटी माॻ ते आयो तॾहिं तुर्की टोपी मथे ते, कारो चश्मो अखियुनि ते ऐं तुर्कश कोट बुत ते, लकुण हथ में, चए हज़रत अलहाज मौलाना मौलवी हाफ़िज़ मोहम्मद हबीबुल्ला, फारिगुल तहसील जामिल अल अज़हर दारुल इस्लाम मिस्र। क़ुरान जो हाफ़िज़ या अखियुनि खां चूंकि वेठल हो तंहिं करे हाफ़िज़ सॾाईंदो हो, उहो यादगीरो न आहे। पंहिंजी मादरी ज़ुबान अगरचे यादि हुयसि, लेकिन उन में तकल्लुम फरमाइण आलमाना नुक़्ता निगाह सबबि कसरे शान तसवुर कंदो हो। ॻाल्हाइण में हू अहिड़ीअ तरह अरबी फ़ारसीअ जा ॻरा ॻरा अखर इस्तेमालु कंदो हो जो ईअं भाइबो हो त अरबी थो ॻाल्हाए। तंहिं करे अरबी मुख़रज सां उर्दूअ में इरशाद कंदो हो। सखर जा दर्ज़ी जेके असुल में कोरी हुआ, से बि ॾींहंनि खां ॿाड़िया वेठा हुआ। उन्हनि जो अहिड़ो शानदार माण्हू ॾिठो
जंहिंजो ॻाल्हाइण बि अहिड़ो ॼणो किरात सां क़ुर जो थो दौर करे। सखर जा दर्जी सख़्तु कमज़ोर अक़ीदनि जा हुआ, बेहद तोहम परस्त, सॻे धागे में मुब्तला ऐं पीर फ़क़ीर जा मुतीअ। जेको आलिम हथु ईंदो हुयो न त उन खां वाइज़ कराईंदा हुआ, हर ॾुण वार खे मल्हाईंदा हुआ। ॾाढे अक़ीदे ऐं न्याज़ निवड़त सां वीचारा मज़हबी लिहाज़ सां सख़्तु मज़लूम हुआ। दौर बमानी दौर। सो हिननि संदसि खोराक, पोशाक ऐं रहण करण जा सॼा ख़र्च पखा पाण ते हमवार करे वठी कयाऊं वाइज़ कराइणु शुरू। हज़रत मौलाना जन पंहिंजे वाइज़नि में पीर परस्ती, क़बर परस्ती, पीरीअ मुरीदीअ ऐं उन्हनि अक़ीदनि जे ॿियनि सभिनी लवाज़मनि खे ख़ूब साराइणु शुरू कयो। हिकु त दर्जन जी दिलि वटूं उहे ॻाल्हियूं हुयूं, ॿियो ख़ुदि मौलवी साहब जे आईंदा गुज़र गुज़रान जो बि इनहसार उन्हनि अक़ीदनि जे इस्तवारीअ ते हो। जंहिं करे मोहल्ले मोहल्ले में हिन ॿारनि ॿारे ॾिनो। उन्हनि अक़ीदनि जो सॼो इल्ज़ाम हुज़ूर जन जी ज़ात पाक ते, पीर परस्ती ऐं करामतुनि जो सॼो सिलसिलो नसब हदीस शरीफ़ ते, सॼा दलील क़ुर मां ऐं समूरो बार इस्लाम ते। जॾहिं मुख़ालिफ़ अक़ीदे वारनि खे उहे आवाज़ पहुता तॾहिं खेनि ॿियो त सरे दस्त को आलिम सगोरो हथु कोन चढ़ियो, सिधो मौली अब्दुल्ला खे वठी अची स्टेज ते बीहारियाऊं। बसि सखर में हिकु रोशो मची वियो। जवाब सवाल, सवाल जवाब, केतिरा ॾींहं त ॿई ग़ाइबाना हिक ॿिए ते झुलूं थियूं। आख़िर आवाज़ उथियो, मर्द का बच्चा है तो मैदान में क्यों नहीं आता। बसि ॿिन्ही धुरियुनि मलाखड़े जो मैदान उन ई जाइ ते कयो जिते जो ज़िक्र इब्तिदा में करे चुका आहियूं। मुनाज़रे जो उनवान हो त रसूल करीम जन खे शफ़ाअत जी इजाज़त मिलियल आहे या क़यामत वारे ॾींहुं वठणी पवंदी। मौली अब्दुल्ला वारनि जो चवणु हो त क़यामत जे ॾींहुं बारगाह एज़दीअ मां रस्मी तरह इजाज़त वठणी ज़रूरी आहे। मौली हबीबुल्ला जो फरमाइणु हो त उन इजाज़त जी ज़रूरत न आहे। हुज़ूर जन पाण मुख़्तार कुल आहिनि। उन उनवान तय करण जे लाइ ॿिन्ही उलमान सगोरनि जे विच में अरबी ज़ुबान में पहिरीं लिख पढ़ हली हुई, जंहिंखां पोइ उहो उनवान ऐं मनाज़रे जा क़ाइदा ऐं ज़ाब्ता मुक़ररु कया विया। ॿिन्ही जमायतुनि पंहिंजा तरफ़दार लठियुनि ऐं लकिड़ुनि सां आणे इकट्ठा कया। हिक तरफ़ खां हिकु धुर वेठी हुई ऐं ॿिए तरफ़ खां आम्हूं साम्हूं ॿी धुर। अञा मनाज़रे जो आगाज़ न थियो हो जो मौली अब्दुल्ला उथी एतिराज़ कयो त मौली हबीबुल्ला पाण खे जामिअल अज़हर जो फ़ारिगुल तहसील सॾाए थो, लेकिन खेसि सरोनहू जी बि ॿी टकान आहे। हिन जेको ख़त लिखियो आहे उन में फलाणो अखर मुज़कर करे लिखियो अथाई, हालांकि फलाणे क़ाइदे मुताबिक़ उहो मोनिस हुजणु खपे। बसि उन खां पोइ जंग जदाल शुरू थी वियो ऐं असुलु मौज़ू त वियो विच में रहिजी। अची हंगामो थियो मुज़कर ऐं मोनिस जो, यानी फलाणो नर आहे या मादी। तुम जाहिल हो, तुम अजहल हो, तुम अरबी का ऐन तक नहीं जानते, तुम धोखेबाज हो, तुम धोखेबाज के बच्चे हो, तुम जिस तरह आंखों से अंधे हो इसी तरह इल्म से भी कोरे हो, तुम जाहिल, तुम्हारी 7 पुश्तें जाहिल, तुम क्या जानो अरबी ज़ुबान, तुम कुफ्र बकते हो। जंहिं वक़्तु उहो हंगामो ॿुधी असां दर खोले ॿाहिरि निकितासीं, उन वक़्तु ॿई आलिम सगोरा स्टेज ते बीठा हुआ ऐं ॿिन्हिनि जा हथ हिक ॿिए जे सुहारीअ जे क़रीब पहुची चुका हुआ। ॿिन्हिनि जा तरफ़दार लकुण ऐं लठियूं सिधियूं करे हिक ॿिए जे मथनि फाइण लाइ क़दम वधाए रहिया हुआ जो नज़र अली ख़ान टपो ॾेई वञी स्टेज ते पहुतो। फ़िलहाल त झेड़ो टरी वियो, लेकिन केतिरा ॾींहं दर्जन जे दुकाननि ते पई केल मकाल हलंदी हुई। संदन केचूं पयूं कपिड़नि खे कतरींदियूं हुयूं ऐं संदन ज़ुबानियूं पयूं इस्लामी अक़ीदनि जी चीर फाड़ कंदियूं हुयूं। यर ॾाढा ज़ोरावर माण्हू आयो, इजाज़त कीअं न वठणी पवंदी। उस्ताद, मेराज वारी राति इहे सभु ॻाल्हियूं फ़ैसल थियल आहिनि। मेराज अजायो पिया मथो हणूं, रस्म ज़रूरु पूरी थींदी। ॾिसंदा न आहियो म्यूनिसिपल मेंबर प्रेसिडेंट खां इजाज़त वठी पोइ ठराव पेश कंदा आहिनि। बसि अहिड़ीअ रीति फ़क़ति दस्तूरी इजाज़त वरिती वेंदी। जॾहिं उस्ताद अलाह ॾिते दीवान ईसर सिंह जी पेंट जी बची कतरींदे कैंची झली, ऐनक जे मथां अखियूं टपाए उन्हनि सभिनी कारीगरनि खे मुखातिब करे चयो जेके सिंगर मशीनुनि ते उस्ताद जा कटे ॾिनल कपिड़ा सिबी रहिया हुआ। तॾहिं पहिरियों त घड़ी खनि हर को माठ में अची वियो, पर पोइ ओचितो हिकु मशीन हलंदे हलंदे बीहजी वई। उस्ताद माफ़ु कजो,
जहिड़ा वॾा आहियो, जे दीवान ईसर सिंह मोकल नथो ॾिए त पोइ मेंबर रिथ पेश करे सघे थो? ॿिए कारीगर जी मशीन में बीही वई। न यार, पोइ त मेंबर खे मजाल ई न आहे। तॾहिं त चवां थो, जे असांजे पैगंबर साईं मोकल न मिले त पोइ, जेकॾहिं असांजे पैगंबर साईं खे मोकल न मिले त पोइ छो न मिलंदसि? हिकु ॻाल्हि थी कजे, जे न मिले त पोइ? कंहिंखां जवाबु कोन पुॻो। उस्ताद जी कैंची बि तेज़ीअ सां कपिड़े ते हलणु लॻी ऐं सिंगर मशीनूं बि ज़ोर सां चालू थी वियूं। मौलवी अब्दुल्ला ऐं मौलवी हबीबुल्ला शफ़ीउल मुज़नबीन वारी ख़िलत ख़ास में माज़ुल्ला जेको चीर ॾेई चुका हुआ, उनखे वरी को बि सिबी कोन सघियो। यार भली आयो भाऊ, ख़ैर हुजई, जीउ ॾियूं अलाह तवार, मिठो खीर पी, सभु ख़ैर ख़बरां, हर को पंहिंजे जाइनि ते पियो वसे रसे, घरे तड़े सभु ख़ैर, माल रिज़्क बि रियां खयां। ॿुधो अथसि त जिंदे में मुला ऐं संदसि पुट जे विच में कंहिं ॻाल्हि तां तकरार थी पियो आहे। ॿिन्ही हाणे आलिम कठा कया आहिनि। ॿिन्ही तरफ़नि खां ख़ैरातुनि जो बि सॾो मिलियल आहे। वञूं था उहो तमाशो ॾिसण, ॿियो सभई ख़ैर, भला घुरिजे बि ख़ैर। जॾहिं जिंदे जे मौलवी साहिब संदसि पुट जे विच में सुन्नी वहाबीअ जो झगड़ो वधी वञी चोट पहुतो, ॿिन्ही हिक ॿिए खे काफ़र मुलहिद बेदीन कोठणु शुरू कयो। ॿिन्हिनि हिक ॿिए पुठियां निमाज़ुनि पढ़ण खे नाजाइज़ चयो। ऐं जॾहिं ॿिन्हिनि धुरियुनि पंहिंजे पंहिंजे अक़ीदनि जा मौलवी ऐं तरफ़दार सॼी सिंध मां हाणे मुनाज़िरे लाइ कठा कया ऐं ॿिन्ही तरफ़नि मणनि मुंहं चांवर कठा करे कुहट ऐं वहड़ा कुठा। ऐं जॾहिं ॿिन्हिनि तरफ़नि माण्हुनि खे आम कोठ ॾिनी त अची मज़हबी अक़ाइदनि ते आलिमनि सॻोरनि जा इर्शाद ॿुधो। उन वक़्तु ॿाराड़ीअ जे माण्हुनि उनखे तमाशे खां मथे अहमियत कान ॾिनी, ॼण हिननि लाइ पीर चंडाम जो मेलो हो या संदन लाइ ॼण जिंदे में शीदीअ मल ऐं मीरभर जो मलाखड़ो लॻण वारो हो। जिंदे देरे जो मुख़फ़िफ़ उन ई शहर में कंहिं ज़माने में ॿुधबो हो त ॾाहिणियूं पैदा थींदियूं हुयूं। असांजी वालदा जॾहिं असां ॿिन्ही भाइरनि खे राति जो सुम्हारण जी कोशिशि कंदी हुई, तॾहिं आख़िर में अची चवंदी हुई, बसि करे सुम्हूं, न त सॾायांव थी जिंदे देरे जे ॾाहिणियुनि खे। नंढे हूंदे ॾाहिणियुनि जे करे ऐं वॾे हूंदे मौलवी साहिब जे करे उन ई शहर जो नालो पियो ॿुधबो हो। उन खां सवाइ जिंदाई सैदनि लाइ बि हीअ चवणी आम हुई, सुको घोड़ो सीट घणी, सम्झ त जिंदाई सैद आहे। अजन सवाइ ख़ैरात जो बि सॾो हो, तंहिं करे उन जी बि खेनि कशिश हुई के भाॻिया त भलो सुहारो मथे ते खणी उन करे बि वञी रहिया हुआ त पंहिंजी ॿधीअ छुड़ीअ जी कलह ॾियनि, छाकाणि त जिंदे में उन ई मौक़े ते ओरे परे जा मुहांडरा काटकू चोर मोर ऐं चङा मुड़ुस कठा थियण वारा हुआ। सिंध में जंहिंजो ढोर ॿधबो हो ऐं कंहिं बि सूरत में मिली कोन सघंदो हो, त अहिड़नि मौक़नि यानी ख़ैरातुनि विहांवनि कज़ियनि मलाखड़नि ऐं मेलनि ते क़ुर शरीफ़ खणी वञी ओताक में पहुचंदो। ओताक में वेठल सभु उथी खांसि पहिरियां भलो सुहारो वठी रखंदा, उनखां पोइ पुछंदसि हाल अहवाल ऐं उन में हू पंहिंजे ढोर जा पता पार ॾींदो। पारनि जा नमूना ॿोलाही, कारी, चौॾंदी, बगी, भूर, ढोड़ी, सांघाई, कबरी, फाॾी, गोशी, कुंडी, चौरो, पुछ वग़ैरह सभई काटकू ॿुधंदा। जेकॾहिं कंहिंखे ख़बर हूंदी ऐं उहो ईमानदार हूंदो खेसि मुसहफ़ जी मेड़ थी अचण जो लिहाज़ पियो त चवंदो अदा भलो भलो, चुटे कान हूंदी त इहा कुलव ऐं पार यादि करे छॾींदो त इहा छुटे फलाणे वटां वञी पुछ, जे उहो चोर उते ई हूंदो त चवंदो अदा फलाणे वारे ते अचिजांइ, जे फ़िलहाल कंहिंखे ख़बर कान हूंदी त इहो कलव ऐं परियाद करे छॾींदो, इहो कलव ऐं पार यादि करे छॾींदो। ऐं जॾहिं ख़बर पियसि त माल मोटराए मालिक खे पहुचाईंदो, जे क़ुर जो लिहाज़ बि कोन पियो त चवंदा अदा चङा पिया चङनि ॾे अचनि। हर चोर जे नाले पुठियां ख़ान ज़रूरु ॻंढिबो हो त जीअं नालो मानाए थो थिए। मसलन मखण ख़ान नारे जो, मेहराब ख़ान जतोई, अहमद अली ख़ान नारे जो, टूह ख़ान खरूस, पसंद ख़ान खरूस, रावत ख़ान खरूस, बाजी ख़ान उजण, बिबरक ख़ान खखराई वग़ैरह। उहे उन ई दौर जा मशहूरु काटकू याने मुहांडरा ऐं मानाइता चोर हुआ। चोरनि जा इस्तिलाह ही आहिनि।
पेराडू या पेरी। गुम थियल माल जा पेरा लहंदो ऐं चोर जा पेर सुञाणंदो। बाको जेको फ़ैसिले में चोर ते बकंदो त वटसि माल बराबरि आहे। जोणित जेको चोर ते जूणी खणंदो, याने संगती थी संदसि चोरीअ जी ॻाल्हि ज़ाहिर कंदो। भाॻियो मालवंद ऐं उहो जंहिंजो ढोर ॿधबो। भलो सुहारो क़ुरान शरीफ़ जंहिंखे भाॻियो खणी कलव ते घुमाए। कलव सभिनी खे पार पता ॿुधाए चई छॾण त मुंहिंजो फलाणो ढोर ॿधो आहे। ढुटो मामूली नामाकूल चोर, काटकू चोर, चोर मोर जंहिंखे चङे मठे जी ॼाण सुञाण लिहाज़ ऐं लॼ पवे। दुणी जिते कंहिं वॾे चोर जी उताक हुजे ऐं जाॾहिं काॾहिं जा काटकू उते पिया अचनि वञनि। असांजे पासे ही चंद दुणियूं मशहूरु हुयूं। गोशूअ जतोईअ जी दुणी, अख़्तियार जतोईअ जी दुणी अख़्तियार खे आम यख़्तियार सॾींदा हुआ। निचो जतोईअ जी दुणी भूत खरूस जा पिड़, पुनूअ जा पिड़, मेहुअ जा पिड़, कादरो नारेजे जा पिड़, सोने नारेजे जा पिड़, सोभे खरूस जा पिड़ वग़ैरह वग़ैरह। दुणीअ ते घणो करे चोरायल माल जी ॾे वठि थींदी हुई या थम हूंदो हो। पाथारी चोराणो अॾो। पिड़ झंग जे भर में मालवंदनि जा घर जेके घणो करे चोर हुआ ऐं उन ई करे गोशाइता रहंदा हुआ। वेगो असुल माल जे एवज़ में ॿियो माल भरे ॾियणु। भूंगो या भुंग माल जे एवज़ ख़र्च पके जे नाले में पैसा वठणु। मुसाफ़ मुसहफ़ जो बिगाड़ माना भलो सुहारो। दरअसल मौलवी साहब जॾहिं पंहिंजे साहिबज़ादे खे ख़बर न आहे कहिड़े मदरसे मां दस्तारबंदी कराए लाॾे कोॾे घर वठी आयो, उन वक़्तु गोया हिकु मयाण में ॿ तलवारूं थी पयूं। पीउ सुनी ऐं पुटु वहाबी निकिरी पियो। पहिरियां ई त थोरो घणो बहस पाण में पियो थींदो हुयुनि। सहसाए जॾहिं ॿई दिलि जा कठोर थी विया, अक़ीदनि जे इख़्तिलाफ़ पीउ पुटाईअ वारे अज़ीज़ रिश्ते ते बि अनाद, हसद, बुग़्ज़ ऐं दुश्मनीअ जा ग़िलाफ़ चाढ़े छॾिया। उन वक़्तु ॿिन्ही खुलम खुला हिक ॿिए खे काफ़र, मुल्हद ऐं मलऊन चवणु शुरू कयो। पीउ पुट खे आग करे छॾियो। पुटु पीउ जे ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो खणी बीठो। ओड़े पाड़े में पचार पई, चङनि मठनि विच में पई, ठप ठार जी कोशिशि कई, लेकिन सभु बेसूद। ॿिन्ही हिक ॿिए जो खाधो पीतो पाण ते हराम करे छॾियो। कुझु अरसे बाद मनाज़रे ऐं मुक़ाबिले जो प्रोग्राम रिथियो वियो। हर कंहिं पंहिंजे अक़ीदे वारनि आलमनि खे सॾो ॾिनो। मनाज़रो ग़ालिबन 2 ॾींहं हलणो हो। मौली साहब पीर भरचूंडीअ वारे खे सॾो ॾिनो त संदसि साहिबज़ादे पीर झंडे वारे खे घुराए वरितो। मतिलबु त मनाज़रे खां अॻु ई झंग झर में चार पचार ऐं चौ पचौ थी वई। कुझु ख़ैरात ऐं कुझु रोशो, मतिलबु त हज़ारे माण्हू अची कठा थिया। धुरियूं विराइजी वयूं। हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं मंज़िलुनि जा मैदान तयारु थिया। मोलू मोराणनि पंहिंजे पंहिंजे साबितीअ में किताबनि जूं हड़ूं बिडकूं ऐं भरियूं आणे मैदान में लाथियूं। अहिड़ीअ तरह ॿिन्हिनि तरफ़नि खां उठ किताबनि जा कठा थी विया। मोरके जो मैदान मचे। उन खां अॻु ई तानो तुनको, इल्ज़ाम, बहतान, टोक टहोल ऐं आख़िर में गार गंद शुरू थी वई। सखर जा दर्जी त हुआ कोन जो छड़ो धड़का दाब ॾेई हिक ॿिए खे हीसाइनि। हिते त झंग जा माण्हू बि हुआ, वॾियुनि वॾियुनि ॾाढ़ियुनि सां, जन जे मथनि जा वार जे पग मां निकिरनि त वञी पिनीअ सथर खणनि। ॾिसण वाइसण में जहिड़ा जुंग जवान, जहिड़ा शहूंग, उठनि जेॾा कद, चमकंदड़ कुहाड़ियूं ऐं लोहायूं लोढ़ियूं हथनि में। न तानूसान न तुनके ते तबियत हिरियल, कुहाड़ी हथ आई या लठ उभी थी त मुड़ुसु ॼणु ॼाओ ई कोन हो। ॿियो वरी हो दीन मज़हब जो मामिलो सभु सही वञनि, पर न ख़ुदा ते गुथो अखर सन, न रसूल जे शान में माज़ला को वार पियो वसनि। जेके पाणीअ जे आवांदे ते माण्हू मारे रखनि, तन जे अॻियां वेही मनाज़रा करणु गोया बाहि सां खेॾणो हो। पर जे अमलदारनि खे संझे ई सुरत अची वई, जंहिं करे हिननि यकदमि सभिनी खे टपड़ ॿधाए पहिरीं गाॾीअ में पुठिते मोटाए छॾियो। अदा ॾियो ख़बर, यार पुलिस अची विच में पई, न त वाह जो लहे थिए हा। ॿुधोसीं भरचूंडीअ वारो बुज़ुर्ग बि अची लथो हो। भेणिया ज़ात मुलो मोराणो ऐं पीर फ़क़ीर अची गॾु थियो हो। बसि यार क़यामत अची वई। हाओ यार, पुट थिए पीउ जो वेरी, कंधु न कपे छॾिजेसि।
चवीं सच थो भाऊ, छा कजे, अंग्रेज़ फील मस्ता। ॿराड़ीअ जे सामईन किराम खे इख़्तिलाफ़ जो असुलु नुक़्तो त सम्झ में न आयो हो ऐं न उनखे हिननि का अहमियत ई ॾिनी थिए। हिननि वटि सभई मुस्लमान भाइर हुआ, सुन्नी वहाबीअ जो फेर ऐं फंदु संदनि काइनात में दख़ल ॾेई कोन थिए सघियो। उन्हनि खे फ़क़ति हिकु त तमाशे ऐं रोशे जो ख़्यालु हो ऐं ॿियो खेनि उहो वेसूरो हो त पुटु कीअं पीउ जो वेरी थियो आहे। बहरहाल महीने मासे ताईं उहा केल मकाल हली, उन खां पोइ हर कंहिं उन वाक़िए खे विसारे छॾियो ऐं उहो बि ॿुधण में आयो त पीउ पुट बि पाण में वरी खीर खंडु थी विया। फितने ऐं फ़साद जी असुलु जेका जड़ हुई उनखे ख़तमु कयो वियो, याने कफ़न दफ़न जी जेका आमदनी हुई सा पीउ खणे ऐं शहर जूं जेके टिकियूं हुयूं से पुट जे हिसे में आयूं। लापे लाईअ खे ॿिन्ही अधो अधु करे खयूं। शहर जे मौलवीअ वटि शाम जो हर घर मां ख़ैरात जी मानी ईंदी आहे, उनखे चइबो आहे टिकी। उहे ॿ त कया विया लतीफ़ा बयान, लेकिन टियों हिकु वाक़ियो अहिड़ो ज़हन में अची वियो आहे जंहिंजी इब्तिदा त ॾाढी सीरियस नेचर जी थी, लेकिन जॾहिं पछाड़ीअ ते पहुतो तॾहिं सभिनी ॾिठो त दर हक़ीक़त उहो मामिलो लतीफ़े खां मथे न हो। साल 1925 ईस्वीअ में नजद जे इलाइक़े मां ओचितो चूहे वांगुरु इब्ने सऊद थियो, जंहिं सॼे अरबुस्तान ते अख बूट में कब्ज़ो करे हरमेन जे हाकिम शरीफ़ हुसैन खे उतां भॼाए कढियो। शरीफ़ उन करे हो जो हरमेन जी हुरमत सबबि उतां जे हाकिम खे हाकिम न सॾियो वेंदो हो, बल्कि शरीफ़ कोठियो वेंदो हो। ॿी हालत में संदसि शराफ़त जा अफ़ाल इजे ही हुआ। बदुन ऋण ॿारे ॾिनो आहे। हाजिन सॻोरनि सां ॾाढा ज़ुल्म कनि था, न उन्हनि जो माल सलामत आहे न जान सलामत आहे। काफ़िले मां हाजी सुवारो विख पासे थियो त वियो, न सिसी साण न धड़ माल खे मिलंदो। मतिलबु त हज जो सॼो वक़्तु हरमेन जा हाजी साह मुठ में कयूं वतन था। हरम पाक में बि पयूं ॾाढायूं थियनि, न दाद आहे न फ़रियाद, हुकूमत मुल्क में आहे ई कान। शरीफ़ हुसैन जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। सुनी हुजे चाहे वहाबी, उलमा सू हुजनि चाहे उलमा हक़, सभिनी जी उहा ई शिकायत हुई। शरीफ़ जी नाअहलियत ऐं बदवियुनि जे आज़ार में सभई यक आवाज़, लेकिन जॾहिं शरीफ़ खे इब्ने सऊद भॼाए कढियो तॾहिं हिंदुस्तान अंदरि समूरा मुस्लमान ॿिनि तबिक़नि में विराइजी विया, हिकु सऊदी ॿिया शरीफ़ी। उहा हदीस जिन खे वहाबी सॼो थिए वियो से सऊद जा तरफ़दार हुआ, ऐं अहले सुन्नत वल जमायत वारा जिन खे उलमाए सू सॼो थिए वियो तन तरफ़दारी शुरू कई शरीफ़ हुसैन जी। अंग्रेज़ जी पुश्ती पोयनि खे हुई ऐं पहिरीं वटि सऊद जो पैसो पहुतो हो। मतिलबु त अरबुस्तान में सुख सलामती बि थी वई, लेकिन हिते ॾाढीअ पट जारी, लानत मलामत, तकरीरूं, तहरीरूं, जलसा जुलूस, बयान, मज़मून, अख़बारूं, पंफलेटूं ऐं आख़िर में गारगंद ऐं कुफर जूं फतवाऊं। अंग्रेज़ उन करे दख़िल हो जो शरीफ़ हुसैन संदसि बालको हो। उन जे ख़ानदान जे ज़रिए अंग्रेज़ विच मशरिक़ में पंहिंजो इक़्तिदार क़ाइमु करण ते घुरियो। तुर्कनि जो ज़ोर हुननि मसे टोड़ियो हो। वरी जो हिजाज़ ते कब्ज़ो थियो सो बि अब्दुल अज़ीज़ इब्ने सऊद जहिड़े जरी जवान मर्द ऐं उलुल अज़म अमीर जो, तंहिं उन जे सॼी रांदि खे ते विञायो जेका हुन मशरिक़ वुस्ता जे बसात ते शरीफ़ी ख़ानदान जे मुहरनि ज़रिए खेॾण ते घुरी। अरबनि जी वहदत टोड़ण ऐं तुर्कनि जी कुवत खे ख़तमु करण लाइ अंग्रेज़ जुदा जुदा नंढियूं नंढियूं सल्तनतूं क़ाइमु करे शरीफ़ हुसैन जे पुटनि खे ॾिनियूं, ऐं हू बतौर संदसि एजेंट जे संदसि दिलि घुरी पॉलिसीअ मुताबिक़ शाह शतरंज बणिया रहिया। बगदाद अमीर फैसल खे मिलियो, जंहिंजो पोटो फैसल सानी 1958 ईस्वीअ में अब्दुल करीम क़ासिम हथां शहीद थियो। हिजाज़ में पाण शरीफ़ हुसैन ऐं शाम, फ़लस्तीन ऐं शर्क़ उर्दन संदसि ॿिए पुट अमीर अब्दुल्ला खे मिलिया, जंहिंजो पोटो हुसैन हिन वक़्तु उर्दन जो बादशाह आहे। बहरहाल उन जंग जदाल जो सिंध ते बि असरु पियो। हिते बि ॿ फ़िरका थी विया। अलवहीद उन सॼे मामले खे अंग्रेज़ दुश्मनीअ जो रंग ॾेई छॾियो, जेको दर हक़ीक़त सही बि हो। अंग्रेज़नि सिंध में बि घणनि खे सरचाए मैदान मंझांदो, लेकिन अलवहीद जे आॾो उन्हनि जी हिकु बि हली कान सघी। रहंदो जल्द ई इब्ने सऊद जी सरकार खां कन ॾे हज जूं दावतूं बि अची पहुतियूं ऐं कन ॾांहुं सूखड़ियूं पाखड़ियूं ऐं कुझु नज़र नियाज़ बि अची वियो। सभिनी जे चेहरनि ते शगुफ़्तगी पैदा थी वई। मुखालिफ़त जी जेका तलख़ी हुई सा हली वई।
ऐं मुंहं ते तमानियत ऐं ख़ुशनुदीअ जी मुर्क ज़ाहिर थी आई। बसि मामिलो अहिड़ीअ तरह वधी आख़िर में उन तरह लतीफ़ो बणिजी वियो। अमरतसर जो गज़नवी घराणो हिंदुस्तान अंदरि इब्न सऊद जो ॼण मुशीर ख़ासि हो, जंहिंखां पोइ न छड़ो वेस्टर्न फ्रंट ते ख़ैरशीर थी वियो, बल्कि ख़ुदि गज़नवियुनि जे उथण वेहण, रहण सहण ऐं खाइण पीअण, रोज़गार ऐं रिज़्क़ में बि हिकु रौनक अची वई। सिंध में बहरहाल उन क़िस्म जा मामूली वाक़िया थींदा रहिया, जिन खे फ़क़ति मक़ामी हैसियत हुई। उन खां मथे कॾहिं बि मामिलो वधी अहिड़ीअ रीति कोन हलियो जंहिंमें असांजो समूरो मुल्क वकोड़जी वञे।